अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भलीकार मां हां मुबशिर सोलंकी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 23 खां 25 मई ताईं चीन जो दौरो कंदो। शहबाज शरीफ़ चीनी सदर शी जिनपिंग ऐं वज़ीर आज़म ली चियांग सां मुलाक़ातूं कंदो। सीपेक वापार सीड़पकारी ऐं बेतरफ़नि लाॻापनि ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी। ॿिन्ही मुल्कनि विच में मुख़्तलिफ़ मफ़ाहमती याददाश्तनामनि ऐं मुआहिदनि ते सहियुनि जो इम्कान। वज़ीर आज़म पाक चीन लाॻापनि खे 75 साल मुकमल थियण ते तक़रीब में शिरकत कंदो। अमरीकी सदर ईरान ख़िलाफ़ प्रोजेक्ट फ्रीडम प्लस शुरू करण जी धमकी ॾेई छॾी। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमरीकी तजवीज़ुनि ते ईरान जो जवाब जल्द मिलण जी उमेद आहे। मामला अॻिते न वधिया त प्रोजेक्ट फ्रीडम ॿीहर शुरू कंदासीं। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त प्रोजेक्ट फ्रीडम प्लस में वधीक शयूं शामिल हूंदियूं। प्रोजेक्ट फ्रीडम जो घटि मुदे वारो ऑपरेशन ॿीहर शुरू करे सघूं था। ईरान जे परॾेही खाते जे तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त अमरीकी तजवीज़ुनि ते गौर जारी आहे। हतमी नतीजनि ते पहुचंदासीं त आगाह कंदासीं। ईरान डेडलाइन ते ध्यानु ॾियण खां सवाइ पंहिंजो कमु करे रहियो आहे। इस्माइल बकाई वधीक चयो आहे त ख़मीस जी राति दुश्मन जी कार्रवाई जंगबंदी जी खुलियल बंदि कड़ी हुई। ईरानी फ़ौज मुकमल तौर ते तयार ऐं सूरतहाल ते नज़र रखियो वेठी आहे। अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियूं ईंदड़ हफ़्ते इस्लामाबाद में ॿीहर शुरू थियण जो इम्कान। अमरीकी अख़बार दावा करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त दुनिया विच में हिकु सफ़े ते ॿधल 14 नुकाती मफ़ाहमती याददाश्तनामे ते कमु जारी आहे, जंहिं तहत हिकु महीने ताईं ॻाल्हियुनि जो फ्रेमवर्क जोड़ियो वेंदो। अमरीकी अख़बार मूजिबि मसूदे में ईरान जे एटमी प्रोग्राम, हॉर्मोज़ में छिकताण घटाइण ऐं ईरान जे रचियल यूरेनियम जा ज़ख़ीरा कंहिं टे मुल्क मुंतक़िल करण ते ॻाल्हि ॿोल शामिल हूंदी। हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में ॿीहर इज़ाफ़ो करे छॾियो। पेट्रोल 14 रुपया 92 पैसा फ़ी लीटर महांगो। नई क़ीमत 414 रुपया 78 पैसा फ़ी लीटर मुक़रर। डीज़ल जे फ़ी लीटर अघ में 15 रुपया इज़ाफ़ो।